देखा वारी ज़िंदगी तव्हांखे अज़ियत ॾींदी आहे। यादि रखो, ज़िंदगी उहा गुज़ारियो जेका बाद में तव्हांखे तकलीफ़ ऐं पछता न ॾे। जेके ॾेखा वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि न, उहे बाद में वरी हुन जे ख़ौफ़ खां को धंधो बि न करे सघंदा अथई। न भाउ दोस्त छा चवंदा, न भाउ हे मां हिते मुंहिंजे हेॾी ले आहे छा चवंदा। यादि रखो, ॾेखा वारी ज़िंदगी गुज़ारींदव त रब जी ज़ात जो कसम, ॿाहिरों कपिड़ा अछा हूंदव, गीदा ख़ाली हूंदव। जेके तव्हांखे ॾेखारीनि था न पंहिंजी पर्सनैलिटी, इहा तव्हांखे ख़बर न आहे त इहे वापारी न आहे कुड़ मुंहिंजे लाइ केॾा परेशान आहिनि। इहा तव्हांखे ख़बर न आहे घर जे ख़र्चनि ऐं अस्पताल जे हालातुनि मां केतिरा तंग आहिनि। रब ॾिसे थो, पर्सनैलिटी वारा अंदरूं पंहिंजो पाण खे खाईंदा वेंदा अथई। ग़ुरबत वारे हाल में हल, जेको रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी जो रस्तो बि ॾेखारे। अमीराना ख़्याल कढ, जेको कुझु पंहिंजे मुस्तक़बिल ते पहुचाइण जो रस्तो ई न ॾेखारई। यादि रख, ए जवान जी औलाद, वक़्तु अथई, छा वक़्तु अथई, करे वठि। नंढे पैमाने खां पाण खे स्टार्ट कर। हुन जे ख़ौफ़ खां न अच त दोस्त छा चवंदा। इहे उहे ई अथई, पहिरियों खिलंदई, बाद में रब ॾिसई थो जॾहिं कामयाबु थींदई त तूं मदद ॾींदे इन्हनि खे। वक़्तु अचण ॾे मुंहिंजा सोणा, वक़्तु।